असां वटि गॾियल अणपुर ऐं गैर वाजिब अणपुर जा जोड़ा आहिनि। असांखे मालूम करणो आहे कि ॿिन्ही मां वॾो कहिड़ो आहे। ठीकु आहे। हिकु सॼो 7 भाङे 8 ऐं 39 भाङे 10। 39 भाङे 10 खे तव्हांखे पहिरियों तब्दील करणो पवंदो, त तव्हांखे ज़हन में बि करे सघो था। हाणे 39 खे 10 सां वंड कंदो त 3 जो खोड़ो लॻंदो, 3 ज़रिया 10 30 थींदो आहे। त चेंज जोड़ंदो त 39 खां वॾो 40 थी वेंदो। ठीकु आहे। हाणे जॾहिं 3 खे 10 सां तव्हां ज़रब कंदो त असांजो जवाबु ईंदो 30। ऐं 30 असां इन 39 जे हेठां लिखंदासीं। 39 मां कट कंदासीं, 9 पाछी बचंदी, यानी रिमाइंडर बचंदो। तव्हां हिनखे वराए करे लिखी सघो था कि 39 भाङे 10 बराबरि थी वेंदो असांजो। ठीकु आहे। बराबरि थींदो 30 भाङे 10 जोड़ 9 भाङे 10। हाणे 30 भाङे 10 असांजो 3 जे बराबरि आहे, त असां हिनखे वराए करे लिखंदासीं 3 सॼो 9 भाङे 10। तव्हां हिनखे पंहिंजे ज़हन में बि करे सघो था कि अब 10 जो खोड़ो लॻंदो 39 ते 3 दफ़ा लॻंदो ऐं पाछी हुन में 9 बचंदी। ठीकु आहे। त असांजो 3 सॼो 9 भाङे 10 असांजो इहो जवाबु ईंदो। ठीकु आहे। हाणे जॾहिं हिननि खे तव्हां पाण में भेटा कराईंदो त हिते तव्हांखे सिर्फ़ु पूरे अदद वारो हिसो जेको आहे उहो ई भेटा करे रहिणो आहे। उन सां गॾु तव्हां ॿियो हिसो भले न कयो। हिते 3 आहे असांजो। ठीकु आहे। हुन अदद में असांजो 1 आहे, त असांजो 3 वारो पासो सिधो सवो असांजो वॾो आहे। त असां हीअं हिनखे हीअं निशानी कंदासीं, हे हिन खां वॾो आहे। हाणे जेको मुंहुं खुलियल हूंदो आहे हिन निशानीअ में, उहो ज़ाहिर कंदो आहे वॾे अदद खे। ठीकु आहे। हे वॾे अदद आहे। ठीकु आहे। हे जो मुंहुं बंदि आहे, जेको कुंड आहे, इहो असांजो नंढे अदद खे ज़ाहिर कंदो आहे। त हाणे अॻिलो सुवालु हल कयूं। हिते असां वटि 4 सॼो 7 भाङे 8 ऐं 49 भाङे 9। 49 भाङे 9 खे पहिरियों गॾियल अणपुर में तब्दील कयूं। ठीकु आहे। 49 ते असांजो 9 जो खोड़ो लॻंदो 5 दफ़ा। 9 पंजा थींदो आहे 45। 49 मां कट कंदासीं, 4 पाछी बचंदी। ठीकु आहे। त असांजो थींदो 4 भाङे 9। त हाणे हिनखे तव्हां कंपेयर करण लाइ, त पाण में भेटा करण लाइ सिर्फ़ु तव्हांखे पूरे अदद वारो हिसो चेक कयो। हाणे पूरे अदद वारो हिसो चेक कंदव कि असांजो 5 वारो वॾो आहे। त हाणे जेको खुलियल पासो आहे, मुंहुं खुलियल आहे, इहो वॾे अदद खे ज़ाहिर कंदो आहे ऐं कुंड असांजी नंढे अदद खे ज़ाहिर कंदी आहे। अॻिले सुवाल में 2 सॼो ऐं अधु ऐं 11 भाङे 10। 10 जो जॾहिं खोड़ो हूंदो 11 त 1 दफ़ो लॻंदो। ठीकु आहे। ऐं पाछी बचंदी हिकिड़ी, त 1 भाङे 10। हाणे हिते साफ़ ज़ाहिर आहे, अगरि तव्हां कंपेयर कंदव, भेटा कंदव, त असांजो 2 वारो जेको अदद आहे इहो वॾो आहे 1 वारे अदद खां, छो जो असां पूरो अदद वॾो आहे। त असां हिन जॾहिं निशानी ज़ाहिर कंदासीं, मुंहुं खोलींदा असां वॾे अदद जी तरफ़। ठीकु आहे। त वॾो अदद असांजो हेॾो आहे, ऐं जेका हे पॉइंट आहे, कुंड आहे, उहो नंढे अदद खे ज़ाहिर कंदी आहे। असां चई सघूं था 2 सॼो ऐं अधु वॾो आहे 11 भाङे 10 खां। अॻिलो सुवाल आहे असां वटि 5 सॼो 4 भाङे 9 ऐं 40 भाङे 7। हाणे जॾहिं तव्हां हिनखे गॾियल अणपुर में तब्दील कंदव, त 7 जो खोड़ो लॻंदो 40 ते, उहो लॻंदो 5 दफ़ा। ठीकु आहे। 7 पंजा थी वेंदो आहे 35। 35 खे असां कट कंदासीं 40 मां। 40 में जॾहिं 35 कट कंदो, असां पाछी बचंदी 5 ऐं हेठां ईंदो असांजो 7। त हे तब्दील थियो 5 सॼो 5 भाङे 7 में। त ईअं थो लॻे कि मां कोई जादू करे रहियो आहियां, पर मां छा थो कयां, सिर्फ़ु 40 भाङे 7 खे वराए करे लिखां थो। 40 भाङे 7 थी वेंदो असांजो 35 जोड़ 5 भाङे 7। हाणे 35 वॾो में वॾो ज़रबींदड़ आहे 7 जो, जेको 40 खां असांजो नंढो आहे। ठीकु आहे। हे असांजो थी वेंदो 35 भाङे 7 जोड़ 5 भाङे 7। हाणे जेको 35 भाङे 7 आहे, उहो असांजो 5 जे बराबरि आहे, ऐं 5 भाङे 7 इहो उती पियो आहे। हाणे इहे असांखे दिलचस्प अदद मिलिया आहिनि, छाकाणि त हिन जो जेको पूरे अदद वारो जेको हिसो आहे, होल नंबर वारो, उहो ॿिन्ही जो साॻियो आहे 5 आहे। इन लाइ असां अणपूर वारे हिसे ते असां गौर कंदासीं। अणपूर वारो हिसो आहे हिते आहे 4 भाङे 9 जी भेटा कंदासीं 5 भाङे 7 सां। हाणे इनखे करण जा असां वटि 2 तरीक़ा आहिनि। हाणे हिकिड़ो ऐं सभ खां आसान तरीक़ो इहो आहे कि असां डिनोमिनेटर यानी छेद साॻिया करे छॾियूं। डिनोमिनेटर साॻिया करण लाइ असांखे इन जी ॿिन्ही जी एलसीएम खपे, नंढी आम पंजो पद, ऐं 9 ऐं 7 जी जेका एलसीएम ईंदी, उहो 9 खे 7 सां ज़र्ब करे छॾींदासीं, उहो ईंदी असांजी 63। ठीकु आहे। 9 खे असां 63 63 वञण लाइ असां हिन डिनोमिनेटर खे 7 सां ज़र्ब कराईसीं। ठीकु आहे। त इन लाइ असां न्यूमरेटर यानी अंश खे बि 7 सां ज़र्ब कराईंदासीं। 4 7 असांजो अची वेंदो 28। ठीकु आहे। हाणे अची वियो 28 अपान 63 यानी 28 भाङे 3। साॻियो कमु असां हिते कयोसीं। 7 खे असां 9 सां ज़र्ब कराईसीं। ठीकु आहे। असां 5 खे बि 9 सां ज़र्ब कराईंदासीं। 5 ज़रबिया 9 असांजो जवाबु अची वेंदो 45। हाणे इहो साफ़ ज़ाहिर थी वियो आहे, जेको 45 भाङे 63 आहे, इहो वॾो अदद आहे 28 भाङे 63 खां। त असां हिनखे लिखी सघूं था, हे हिन खां नंढो आहे। हाणे 5 भाङे जेको 7 आहे, उहो साॻी ॻाल्हि आहे 45 भाङे 63 जी, ऐं जेको 4 भाङे 9 आहे, इहा साॻी ॻाल्हि आहे 28 भाङे 63 जी। त हे जेको 5 सॼो 4 भाङे 9 आहे, इहो नंढो आहे 5 सॼो 5 भाङे 7 खां, या 40 भाङे 7 खां। हिन खे करण जो ॿियो तरीक़ो इहो आहे कि असां जेको पहिरीं अणपूर आहे 4 भाङे 9 आहे, हिन जी असां भेटा कंदासीं 4 भाङे 7 सां, ऐं ॿिन्ही में अंश साॻियो आहे, डिनोमिनेटर छेद मुख़्तलिफ़ आहे। ऐं डिनोमिनेटर छेद जेतिरो वॾो हूंदो, अणपूर फ्रैक्शन ओतिरी नंढी थींदी। त जेको 4 भाङे 9 आहे, इहो नंढो थींदो 4 भाङे 7 खां। ठीकु आहे। असां हिनखे ईअं लिखंदासीं। हाणे 4 भाङे 7 इहो नंढो थींदो 5 भाङे 7 खां, छो जो 5 हिसा था खणो। इन करे असांजो 4 भाङे 9 नंढो थींदो 5 भाङे 7 खां। त जंहिं तरीक़े सां बि कयूं, असांखे नतीजो रिज़ल्ट साॻियो ई मिले हा।